अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। हल्ला से हेडलाइंस तरफ़। वज़ीर-ए-आज़म पिटिशन जे अघनि में लाभ थी रही आहे। इहो रुझान नंढे खंड जे ॿियनि मुल्कनि खां मुख़्तलिफ़ आहे। महांगाई ते कंट्रोल करे वठंदासीं। पीपी चेयरमैन पारां लाइण जा बराबर जा हासिल आहिनि। पीपी कायदे-ए-आज़म जे नज़रिए जी हक़ीक़ी वारिस आहे। हज़ारे ज़ियालनि उन नज़रिए ख़ातिर जानू क़ुर्बान कयूं। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 17 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। मौतुनि जो अंग वधी 7109 ताईं पहुची वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि में 2165 नवां केस ज़ाहिर थिया, जंहिंखां पोइ मरीज़नि जो अंग वधी 3,54,461 थी वियो। फ़ाल केसिस जो अंग वधी 24,908 थी वियो। बलूचिस्तान के मुख्तलिफ इलाक़नि में ज़िलज़िलो शहरी ख़ौफ़ सबब घरनि खां ॿाहिरि निकिरी मरकज़ कोयटा खां 38 किलोमीटर परे रहियो। ज़िलज़िले जी शिदत, पंजडाई, हिकई गहराई 10 किलोमीटर रिकॉर्ड कई वई। बलूचिस्तान के सिबी वारे इलाइक़े में एफसी जी कार्रवाई। 4 दहशतगर्द मारिजी विया। एफसी ज़रियनि मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द ओरमाड़ा हमले में मुलविस हुआ। गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम जो मुद्दो पूरो थी वियो। को बि अॻवान 371 उम्मीदवार मैदान ते लथल। 7 लख रजिस्टर वोटरनि मां 1,26,997 वोटर्स पहिरियों भेरो हक़ जो इस्तेमाल करे सघंदा। चूंड जे मौक़े ते सिक्योरिटी लाइ समूरे मुल्क मां पुलिस जा अटाला तलब। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ जो इम्कान। ओकरा पेट्रोल जे अघ में लाथ वारी समरी आणे वारी वज़ारत ॾांहुं माणे छॾी। पेट्रोल 3.5 जी मंज़ूरी खां पोइ पेट्रोल जे अघनि में 16 नवंबर खां 5 ॾींहनि लाइ लागू थी वेंदा। कश्मीर में इज्तिमाई जिनसी ॾाढाई जो निशानो बणियल मासूम बाड़ी साथ ही जवाबदार खैरुल्ला बुक्टी जी फायरिंग में मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त रफ़ीक मलिक जी निशानदी ते बख्शापुर में ऑपरेशन कयो वियो, जिते जवाबदार खैरुल्ला जी फायरिंग में रफ़ीक मारिजी वियो। जवाबदार खैरुल्ला खे हथियारनि सूदो गिरफ़्तार करे। कश्मीर में इज्तिमाई जिनसी ॾाढाई जो निशानो बणियल औरत ऐं संदसि मासूम न्याणी वारो मामलो। चाणका अस्पताल लाड़काणे में दाख़िल मासूम बाड़ी खे वधीक इलाज लाइ कराची रेफर कयो वियो। सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते माहिर डॉक्टरनि जी सलाह सां बाड़ी जो कराची NICH में इस्पताल कयो वेंदो। कश्मीर वाक़े में बहादुरी जो मिसाल कायम कंदड़ ASI मोहम्मद बख्श बुर्ड़ो ऐं संदसि धीअ लाइ इनाम जो ऐलान। सिंध सरकार ASI मोहम्मद बख्श बुर्ड़ो खे कायदे-ए-आज़म पुलिस ट्रॉफी ऐं संदसि धीअ खे सिविलियन अवार्ड ॾियारण लाइ वफ़ाक़ सां राब्ते जो ऐलान करे छॾियो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुस्तफ़ा वहाब जो चवणु आहे त ASI ऐं संदसि धीअ ज़ाती दिलचस्पी वठी वॾो मिसाल क़ाइमु कयो आहे। पुलिस ऑफिसर जी धीअ खे 10 लख रुपया इनाम ॾियण सां गॾु पढ़ाई जो ख़र्च हुकूमत तरफ़ां कयो वेंदो। बाड़ी जो बि सरकारी ख़र्च ते इलाज करायो वेंदो। कश्मीर वाक़े में मुलविस जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियारी वेंदी त जीअं मुस्तक़बिल में के बि अहिड़ी हिमत न करे। वाक़े जी जाच लाइ JIT बि क़ाइमु कई वेंदी।
कश्मोर वाक़े में बहादुरी जो मिसाल कायम कंदड़ पुलिस अमलदार मोहम्मद बख्श बुरोड़ जी घरवारी चयो आहे त हिन पंहिंजी धीउ जी जान ख़तरे में विझी बाड़ी खे बाज़ियाब करायो। ज़ालिमनि बाड़ी ते वॾो ज़ुल्म कयो आहे। उन्हनि अहिड़ो क़दम मशहूरी लाइ न पर इंसानियत ख़ातिर खयो आहे। घर जा 7 भाती महीने का पुरस्कार नमूने गुम वारिस परेशान। असदुल्ला ब्रोई जो चवण आहे त ज़ाल 5 न्याणियूं ऐं 1 पुटु गुज़रियल महीने का पुरस्कार नमूने गुम आहिनि। इतला ॾियण बावजूद पुलिस कख भञी बीनो नाहे कयो। घर भातियुनि जी ॻोल्हा में मदद करे ॻणती ख़त्म कई वञे। पीपल्स पार्टी जो MPA जाम मदद अली कोरोना विघे लाॾाणो करे वियो। जाम मदद अली कराची जी ख़ानगी अस्पताल में वेंटिलेटर ते हो। जाम मदद अली जी तदफीन अॼु सांगड़ ज़िले जे शहर जाम नवाज़ अली में कई वेंदी। सिंध जे गवर्नर वॾे वज़ीर पारां जाम मदद अली जे लाॾाणे ते